वॾे आवाज़ सां मुंहिंजे साईं ते दुरूद पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन सुभान अल्लाह वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन सय्यिदिस सकलैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व रफ़अना लका ज़िक्रक सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुनो सिर सभिनि बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुनो सिर सभिनि चांगे ते चढ़ी करे हू त कंदो वड़ विलियनि हाणे मथां माज़ूरियुनि हो तु धरींदो हथड़ा चंड चवाए सच जे मठियां मूर निभाए कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच पर जे मुंह में बरई मच तब मट न भाया महबूब जो। प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों करीम रब जा किरोड़े करम आहिनि जंहिं करीम पंहिंजे फज़ल सां पंहिंजी इनायत सां पंहिंजी महिरबानी सां मदीने वारे साईं जे मीलाद में तोखे मूंखे जमा कयो ऐं दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे लजपाल नबीअ जे सदके उन जे पाक ज़िक्र जे सदके असांजी हीअ महफ़िल पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो ऐं असांखे हिन महफ़िल जे सबबां छॾाए जन्नत जो चिठो अता फरमाईंदो। मां पंध तमामु घणो करे तव्हां वटि आयो आहे घणो परे खां तव्हां वटि आयो आहे ऐं तव्हांजो हाल ॾिसी मुंहिंजी दिलि चए थी मां तकरीर न कयां घट में घट कुछ ॻाल्हायो त सही त मां पंध करे आयो मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ अबा पुट वे छोकरा पंध करे आयो आहे कम से कम मूंखे त एतिरो त मान ॾियो जो मुंहिंजी ॻाल्हि सम्झो त सुभान अल्लाह चओ मां बि सम्झां त मुंहिंजी ॻाल्हि सम्झण वारा वेठा आहिनि अलाह ख़ुशि कंदव अलाह मदीनो ॾेखारींदो। प्यारा भाइरो ये महफिल वा ज़िक्र मुस्तफा जी मीलाद मुस्तफा जी महफिल वा मदीने वारे साईं जे ज़िक्र जी मजलिस वा ऐं जिथे ज़िक्र मुस्तफा थींदो आ उन जगह ते अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो मदीने वारे साईं जो ज़िक्र थींदो आ आशिक जी दिल ठरंदी आ दुश्मन जी दिल बरंदी आ
आशिक जी वाग मदीने वरी पवंदी सुभान अल्लाह ज़िक्र मुस्तफा थींदो आ त अर्शन तां आसमानन तां मलाइक लही ईंदा आहिनि मदीने वारे साईं जो ज़िक्र वेही ॿुधंदा सुभान अल्लाह मदीने वारे मीर जो ज़िक्र थींदो आ त अल्लाह तबारक व तआला जो ख़ास उन महफिल ते करम ऐं रहमत नाज़िल थींदी आहे पोइ अचो त महबूब जो ज़िक्र कयूं सुभान अल्लाह पुट ज़िक्र छा हूंदो आहे ज़िक्र हूंदो आहे कंहिंखे यादि करणु कंहिंखे यादि करणु कंहिंजे चेहरे जी ॻाल्हि करणु कंहिंजे ज़ुल्फनि जी ॻाल्हि करणु कंहिंजे हलण जी ॻाल्हि करणु कंहिं शख़्सियत जो ज़िक्र करणु कंहिंखे यादि करे उन जूं गुण ॻाल्हियूं ॻाइण इन खे सॾिबो आहे ज़िक्र करणु सुभान अल्लाह हिकिड़ो ज़िक्र हूंदो आहे जेको अल्लाह जो थींदो आहे जीअं बना माण्हू इंसान गॾिजी वेही के पढ़ंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह अबा पुटड़ा चुप करे वियो छा थियो अथव कहिड़ो धण छुड़ियो थो वञे सुभान अल्लाह अल्लाह जो जेॾी महिल ज़िक्र कंदा आहियूं के माण्हू ज़िक्र कंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह के ज़िक्र कंदा आहिनि इल्लल्लाह इल्लल्लाह के ज़िक्र कंदा आहिनि अल्लाहु अल्लाह जो ज़िक्र आहे मुख़्तलिफ़ अंदाज़नि में ज़िक्र थींदो आहे असां जेॾी महिल ज़िक्र कंदा आहियूं रब करीम फरमाईंदो आहे अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब तव्हां अल्लाह जो ज़िक्र कंदा हो मां अल्लाह तव्हांजी दिल खे इत्मीनान वारो बणाए छॾींदो आहियां जेॾी महिल अल्लाह जो बानो ज़िक्र कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला फरमायो हदीस कुदसी आहे त अल्लाह उन बाने जो मजलिसी बणिजी वेंदो आहे अना जलीसुम मन ज़करनी पाना जेॾी महिल तूं मूं अल्लाह जो ज़िक्र कंदो ही मां रब वरी तुंहिंजो मजलिसी बणिजी वेंदो आहियां सुभान अल्लाह जेॾी महिल माना रब खे यादि कंदा आहिनि रब जे हुज़ूर वेही दुआऊं घुरंदा आहिनि पंहिंजे मालिक खे यादि वेही कंदा आहिनि अर्ज़ ऐं इल्तिजाऊं कंदा आहिनि रब करीम उन बाने जो मजलिसी बणिजी वेंदो आहे उन बाने जी ॻाल्हि ॿुधण वारो बणिजी वेंदो आहे उन जा अर्ज़ अखाए छॾींदो आहे जेको बानो वेही ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदो आहे सुभान अल्लाह जेॾी महिल मानो अल्लाह खे यादि कंदो आहे अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे पोइ रब उन जो मजलिसी बणिजी वेंदो आहे रब करीम फरमायो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र मुर्दह दिल के जियारे छॾींदो आहे बीमार दिल के सिंदह करे छॾींदो आहे मुर्दह दिल जे अंदर नूर के भरे छॾींदो आहे स्याह दिल जी स्याही ख़त्म करे छॾींदो आहे रब जो ज़िक्र मदीने वारे साईं जी मोहब्बत अता कंदो आहे नेकीअ जी चाहत अता कंदो आहे जेको बानो अल्लाह खे यादि कंदो आहे ख़ौफ़ ख़ुदा उन जी दिल में दाख़िल थींदो आहे पर इहो ज़िक्र सिर्फ़ अल्लाह जो नाहे सुभान अल्लाह इन आयत जो शरह कंदे बअज़ बुज़ुर्गन फरमायो आहे त ज़िक्रुल्लाह मां मुराद रुगो अल्लाह जो नालो नाहे इने मुंहिंजा मुराद मदीने वारे साईं जी ज़ात सुभान अल्लाह महबूबन करीमन जा हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह मदीने वारे साईं जा 500 खां वधीक नाला लिखिया आहिनि सुभान अल्लाह
उन्हनि नालनि मंझां महबूब मोहम्मद मीर जो हिकिड़ो नालो आहे ज़िक्रुल्लाह। छा ॻाल्हायो? मदीने वारे साईं जो नालो छा आहे? ज़िक्रुल्लाह, यानी अल्लाह जो ज़िक्र। अल्लाह तो फरमाए त जेको बानो ज़िक्रुल्लाह कंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, उन्हें जी मुर्दह दिल जेरी थी वेंदी आहे, उन्हें जी दिल में मूं अल्लाह जी याद समाइजी वेंदी आहे। पर ज़िक्रुल्लाह आहे छा? बुज़ुर्गनि फरमायो ज़िक्रुल्लाह अथव मदीने वारो साईं। जेको माण्हू मदीने वारे साईं जो ज़िक्र कंदो आहे, जेको इंसान मदीने वारे मीर खे याद कंदो आहे, रब तो फरमाए त मां अल्लाह उन जो मजलिसी बणजी वेंदो आहियां। रुगो इहो मुंहिंजे महबूब जो नालो नथो वठे, मां रब थो चवां इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। मां अल्लाह पंहिंजे मलाइकनि सां गॾु मदीने वारे साईं जो ज़िक्र वेही कंदो आहियां। सुभान अल्लाह। मौला कीअं ज़िक्र कंदो ई? रब तो फरमाए बरफ़अना लक ज़िक्रक। हाय 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 महबूब तुंहिंजो ज़िक्र वरी मां वेही वधाईंदो आहियां। मौला कीअं ज़िक्र खे वधाईंदो ई? रब फरमायो ॿुध मुंहिंजा महबूब सुहिणा, मां रब आहियां जहाननि जो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मां रब आहियां आलिमनि जो, जहाननि जो, काइनातुनि जो। मां अल्लाह रब आहियां। पर मुंहिंजा महबूब सुहिणा, जिथे जिथे मूं रब जी खुदाई आहे, उते उते आमिना जा लाल तुंहिंजो ज़िक्र आहे, मुस्तफ़ाई आहे। वमा अरसलना रहमतन लिल आलमीन। हाय हाय हाय। रब तो फरमाए मां जहाननि जो रब आहियां। मोहम्मद मिठो जहाननि जी रहमत अथव। वो मदीने वारो साईं, जिथे जिथे रब जो ज़िक्र आहे, उते मदीने वारे साईं जो ज़िक्र आहे। अर्शन जा मलाइक वेही अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, उन सां गॾो गॾु मदीने वारे साईं जो मिठो नालो। साईं दा फरमान हर रोज सुबुह जो, हर रोज शाम जो 70,000 मलाइक अर्शन तां लहंदा आहिनि, जेके हर रोज अचे पंहिंजे रहमत वारा पर मूं मोहम्मद जी मज़ार सां मलींदा आहिनि, नूर जी ख़ैरात वठंदा आहिनि। सुभान अल्लाह। सुबुह जो जुदा मलाइक ईंदा आहिनि, शाम जो जुदा मलाइक ईंदा आहिनि, ऐं उन्हनि जो कमु हे हूंदो आहे जो नूर वारे नबीअ जो वेही ज़िक्र कंदा आहिनि, मदीने वारे साईं ते सलातो सलाम वेही पढ़ंदा आहिनि। ज़िक्र कंदा आहिनि मिठे मोहम्मद मीर जो। सुभान अल्लाह। ओ जिब्रील वहींदो आ साईं जी सलामीअ लाइ। जिब्रील वहींदो आ साईं जी सलामीअ लाइ। पलकनि तां अचनि फ़ौजूं कोहर जी गुलामीअ लाइ। मेलो मतल हरदम हर वार मदीने में मिलिया महबत वारनि खे दीदार मदीने में। वो जिथे गौस कुतुब के अब्दाल ईंदा आहिनि, साईं जे खज़ाननि मां से झोल
फरीदा हिन सुल्तान सखी सरवर सुल्तान सखी सरवर शाह मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में हर को न मुझे पाथी ये बख्त जी बाजिया मां शेर इन लादो पढ़ा त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजी दिलि ते लिखजी वञे हली हर को न मुझे पाथी अदा हीअ बख्त जी बाज़ी अथव सोई थो रसे दर ते जित जानिब राज़ी अखियुनि सां ॾिसन आशिक इसरार मदीने जा मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने सुभान अल्लाह हर रोज सुबह जो हर रोज शाम जो अर्शम जा मलाइका लहंदा आहिनि मदीने वारे मीर जी गुलामीअ में ईंदा आहिनि महबूब जो ज़िक्र ही कंदा आहिनि सुभान अल्लाह हिकु अरब खां मथे मुस्लमान आहिनि ज़माने जी पुठीअ ते ज़मीन जी पुठीअ ते हिन ज़मीन जे अंदरि हिन महिल मौजूदा दौर में 1.5 अरब खां वधीक मुस्लमान रहे थो मुसलमान अब त ज़िक्र कन था या नथा कन सोबत पुरवारनि में मिलाद जी मजलिस सजाई झटपट वारनि बि मिलाद जी मजलिस सजाई जेकबाद वारनि बलोचिस्तान वारनि सिंध वारनि पंजाब वारनि हर तरफ़ महबूब जे ज़िक्र वारा आशिक वतन था पिया जेकॾहिं को नथो मञे तॾहिं बि रब उन खे हथ ॿधाए निमाज़ में बिहारे चवे थो अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु नमाज में बिहारे चवेस तो अस्सलामु अलैका अय्युहन नबी नमजंदो नमाज में नमजंदो सुभान अल्लाह सफा ट्रेड तक पहुंचेस तॾहिं बि हथ ॿधी गोॾा अदब जा भञी चवंदो आहे ओ ग़ैब जी ख़बरुनि ॿुधाइण वारा नबी तो ते सलाम हुजे निमाज़ी निमाज़ पढ़ंदो उन में जेसी मदीने वारे साईं जो ज़िक्र न करे तेसी निमाज़ पूरी कोन थींदसि बांगो बांग चवंदो जेसी मदीने वारे साईं जो ज़िक्र न करे तेसी बांग पूरी कोन थींदी मुजाहिद जिहाद कंदो जेसी मदीने वारे साईं जी ताबेदारीअ में जिहाद न करे त इने जो जिहाद बि तेसी पूरो न थींदो बांगे जी बांग में निमाज़ीअ जी निमाज़ में मलाइकन जे ज़िक्र में बि हर जगह ते हर तरफ़ नालो आहे त मिठे मोहम्मद अमीर जो नालो ज़िक्र आहे त आमिना जे लाल जो ज़िक्र आहे याद आहे त मिठे मोहम्मद अमीर जी याद अथव आशिक चयो आहे न अरे नबियों में नबी ऐसा इमामुल अंबिया ठहरा अरे नबियों में नबी ऐसा इमामुल अंबिया ठहरा हसीनों में हसी ऐसा कि महबूबे खुदा ठहरा मलाइकन पे अर्ज कया हथ बधी पे पंहिंजे गरीब रब खे पे अर्ज कयन मौला जे महबूब ला तो कायनात खलकिया इने महबूब जो जलवो ॾेखार इन्हे जी त सूरत ॾेखार रब फरमायो ओ मलाइको सब गॾु थियो सिदरतुल मुंतहा
समूरा मलाइक पहिरें आसमान खां सतें आसमान ताईं हड़ई मलाइक सिदरतुल मुंतहा ते गॾु थिया। रब करीम फरमायो जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे त मूं ॾे वठी आ। हाय 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 न चई सुभान अल्लाह। वञ जिब्रील मुंहिंजे महबूब खे वठी आ। ओ जिब्रील जेॾी महिल मुंहिंजे महबूब खे वठी अची त अव्वल मस्जिद अक़सा वठी वञजांइसि, पोइ सिदरतुल मुंतहा वठी अचजांइसि। मौला छाजे लाइ? रब फरमायो ओ जिब्रील मां नबीअनि खे तो हुक्म कयां सब गॾिजी वेही मस्जिद अक़सा में जमा थियो ऐं गॾिजी वेही मुंहिंजे महबूब जो ज़िक्र कयो। आदम खां वठी ईसा ताईं हड़ई नबी बीठा हा। जेॾी महिल मुंहिंजो नजपाल नबी मस्जिद अक़सा में दाख़िल थियो त सभु नबी पिया चवनि मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा। वाह तुंहिंजो अचण पुत भोरा थियण हे तुंहिंजा मौजज़ा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नबी पंहिंजूं मज़ारूं छॾे मुस्तफ़ा जो पिया ज़िक्र कर। हाय 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 मलाइकनि खे त कम रब विरहाए ॾिना आहिनि। रब फरमाए छॾियो कमनि खे अचो सिदरा ते। सब मलाइक सिदरतुल मुंतहा ते गॾु